कंबर रिपोर्टर न्याज़ हुसैन तिनियो जी रिपोर्ट मूजिब कंबर स्टूडेंट्स फेडरेशन तरफां लाइब्रेरी अंदर वधंदड़ मसइलनि जे हल लाइ एहतजाजी तहरीक जो आगाज़ कंदे जिनाह बाग खां लाइब्रेरी ताईं एहतजाजी रैली कढी वई जिते कंबर स्टूडेंट्स फेडरेशन जे अकवान गौस बख्श बुरड़ो यासिर चांडियो सुमेर गोपांग साहिल सिंधी ऐं राशिद गोपांग कंबर यूथ फॉर्म अॻियां वक़्त भुट्टो शागिर्द साथी एडवोकेट फ़हीम अख्तर चांडियो नबील सुमरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ज़ुल्फ़िकार भुट्टो लाइब्रेरी केतिरनि मसइलनि जे वर चढ़ियल आहे जिन लाइ असीं केतिरो ई वक़्त खां जिदोजहद कंदा पिया अचूं पर कल्चर डिपार्टमेंट जे अमले पारां को बि ख़ातिर ख़्वाह अमल नज़र न पियो अचे जंहिंजे करे लाइब्रेरी जा मसइला रोज़ जी बुनियाद ते वधंदा पिया वञनि जंहिंजे हल लाइ कंबर स्टूडेंट्स फेडरेशन अॼु हिकु मुनज़म तहरीक जो आगाज़ कयो आहे दोस्तनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त हीअ एहतजाजी तहरीक मुसलसल जारी रहंदी जेसिताईं चार्टर ऑफ डिमांड्स में लिखियल मुतालबात न मञिया वेंदा वधी कंबर स्टूडेंट्स फेडरेशन जे मौजूदा सदर अॻिते जे हिकमत अमली जो ऐलान कंदे चयो त हिन तहरीक खे अॻिते हलाईंदे सुभाणे लाइब्रेरी जे इंतिज़ामिया जे ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। हल करो